गुज़ार आहियूं जिन असांखे हिन ख़ासि मौज़ूअ ते हिन इशू ते हिते गॾु थी सलाह मशवरे लाइ घुरायो। तो मां सम्झां थो त इहा जेकॾहिं सुजाॻी रहंदी, इहा कोशिशि ऐं जदोजहद रहंदी त इंशा अल्लाह ताला को बि मसलो न रहंदो। असांखे अॼु काफ़ी ॻाल्हियुनि जी मालूमात थी आहे त हिते हाशिम ख़ासकली ॻोठ में जेको स्कूल जा मसइला आहिनि, तालीम जा मसइला आहिनि, ग़रीब ॿारनि जेके पढ़नि पिया उन्हनि जे यूनिफॉर्म जा मसइला आहिनि, इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जे गौर फ़िक्र खां पोइ असां अॼु जे मामले ते हिन ॻाल्हि ते फाइनल कयो आहे त असां स्कूल जे बिल्डिंग लाइ पूरी कोशिशि कंदासीं त हुकूमत खां, सरकार खां, वस वारनि खां इन ॻोठाणे जे लाइ के स्कूल जे लाइ करे फौरी तौरु बिल्डिंग मंज़ूरु करायूं। उन लाइ करे मोज़ज़ ॻोठाणे अल्ताफ़ हितां जे MP यूसुफ मुर्तज़ा बलोच सां ॻाल्हाए। मूं हींअर एजुकेशन मिनिस्टर सईद गनी सां कोशिशि कई आहे ॻाल्हाइण जी, पर जीअं त असेंबली इजलास हली रहियो आहे त उहो रिंग बैक जीअं मूंखे करे थो त आउं कोशिशि कयां थो त उनखे जल्द में जल्द टाइम वठी हाशिम ख़ासकली ॻोठ जे इन्हनि तालीमी इदारनि जो विज़िट कराइजे, इन्हनि स्कूलनि जो विज़िट कराइजे। रही ॻाल्हि हिन वक़्तु जेके स्कूल जंहिं तरीक़े सां हली रही आहे, जेके ज़बून हाल कमरा आहिनि उन्हनि जी फौरी मरमत लाइ करे ऐं पंहिंजे तरफ़ां 50,000 रुपया ॾियण जो ऐलान थो कयां ऐं फौरी तौरु कमरनि जी मरमत करायूं था। इन में जेकॾहिं कंहिं बि क़िस्म जी कमी पेशी थी त दोस्तनि खे, मुखीर हज़रातनि खे, वस वारनि खे, उन दोस्तनि खे बि आणिबो, उन्हनि खां बि मदद वठिबी ताकी इहे फौरी तौर ते मसइले खे हल करे सघिजे। ऐं उन सां गॾोगॾु जेके ॿारनि जे यूनिफॉर्म जो मसइलो आहे उन लाइ बि असां मैनेजमेंट सां गॾिजी करे कोशिशि कंदासीं त जेके हक़दार ॿार आहिनि, जेके मुस्तहिक़ आहिनि, उन्हनि जो चाहे तइदाद 50 हुजे, चाहे 100 हुजे, चाहे 5 हुजे, पर उन्हनि सभिनी जे यूनिफॉर्म जो बंदोबस्तु करण लाइ करे असां दोस्तनि सां गॾिजी करे उहो मसइलो हल कंदासीं। जंहिंमें आउं पंहिंजे ज़ाती खीसे मां 10 ॿारनि जे यूनिफॉर्म ॾियण जो ऐलान थो करियां ऐं इंशा अल्लाह ताला असांजा काफ़ी सारा अहिड़ा दोस्त आहिनि, अहिड़ा माण्हू आहिनि जेके हेॾे वठी ईंदासीं ताकी इहे जेके नंढा नंढा मसइला आहिनि उहे हल थी सघनि। ऐं शुक्रगुज़ार आहियां ॻोठाणनि जो जेके हिन अहम मसइले ते अॼु गॾु थिया आहिनि ऐं असां उमेद था कयूं त इहा जदोजहद जारी रहंदी। इहे ॻोठाणा अहिड़ी तरीक़े सां सरगर्म रहंदा। असांखे चवंदा सेक्रेटरीट वञिणो हुजे, CM हाउस वञिणो हुजे, के वज़ीर तालीम जे के ॿिए चङे मुड़ुस ते वञिणो हुजे त असां इंशा अल्लाह ॻोठाणनि सां गॾु हूंदासीं, इन्हनि मसइलनि खे हल करण लाइ करे गॾियल जदोजहद कंदासीं। इंशा अल्लाह ताला असां अव्हां जो साथ रहंदो त सभु मसइला हल करे ॾींदासीं। वॾी महिरबानी साथियुनि जी जिन असांखे हिते घुरायो। प्राइवेट स्कूल आहे उनखे ॻोठाणनि जी मर्ज़ी सां उनजे हवाले कयो वियो। हाणे असां कोशिशि कंदासीं त उनखां जेके हुननि वाइदा कया हुआ ऐं लिखत में तनज़ीम जेकी हितां जी वेलफेयर आहे उनखे बि हुननि हिकु वाइदा इक़रार करे लिखत में ॾिनो त आउं मुआवज़े तौरु ॻोठाणे तनज़ीम खे 20,000 रुपया ॾियां थो। असां सम्झूं था त इहे जेके पैसा 20,000 रुपया मंथली आहे त इहो असां हिन वक़्तु हिन बिल्डिंग जेको मालिक आहे उनखे असां सपोर्ट तौरु ॾियूं ऐं बाक़ी रहंदी ॻाल्हि जेसिताईं गवर्नमेंट जी बिल्डिंग वरी असां वठी लाहियूं तेसिताईं जेको मालिक बिल्डिंग आहे उन जी बि परेशानी ख़तमु कयूं। आर्ज़ी तौर ते इहे मामला हल करण लाइ करे असांखे सभिनी खे गॾिजी करे कमु करिणो पवंदो, छो त स्कूल तालीमी इदारा उनखे बंदि करण सां वधीक नुक़सानु थी सघे थो। इन करे असांखे संजीदगी सां, दूर अंदेशी सां फ़ैसिला करणा पवंदा। सभिनी खे गॾिजी करे सभिनी जे राय सां जेको मुतफ़िक़ा फ़ैसिला करणा पवंदा। इंशा अल्लाह मसइला हल थी वेंदा।